अदाकार कवी खान। पाकिस्तान जो मशहूर अदाकार मोहम्मद कवी खान 13 नवंबर 1948 ते पेशावर में ॼाओ। हिन फिल्मुनि ऐं ड्रामनि में अदाकारी कई। रेडियो पाकिस्तान ते बि कमु कयाई। 200 जे लॻभॻि फिल्मुनि में कमु कयाई। हिन पंहिंजे फ़नी कैरियर जी शुरूआति रेडियो पाकिस्तान पेशावर तां चाइल्ड स्टार तौरु कई। संदसि फैमिली 1964 में लाहौर मुंतक़िल थी, जितां हिन पाकिस्तान टेलीविज़न ते कमु शुरू कयो। कवीअ जो शुमार PTV जे शुरूआती अदाकारनि में थिए थो। हिन फिल्मी कैरियर जी शुरूआति 1965 में कई। 1968 में शादी कयई। हुकूमत पाकिस्तान पारां खेसि सदारती तुमगा बराए हुस्न कारकर्दगी सां नवाज़ियो वियो। उन खां सवाइ खेसि निगार एवार्ड समेत मुख़्तलिफ़ एवार्ड ऐं एज़ाज़ मिलिया। अदाकार कवी 5 मार्च 2023 ते कैनेडा में वफ़ात करे वियो। वफारज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।